सिंध जी निगरान हुकूमत कचे में धाड़ियलनि ख़िलाफ़ पुलिस रेंजर्स जो फ़ौज सां गॾिजी ऑपरेशन करण जो फ़ैसिलो कयो आहे। निगरान वॾे वज़ीर जस्टिस रिटायर्ड मक़बूल बाकर पारां कचे में इंटरनेट सर्विस ख़त्म करण ऐं मुख़बिन खे बिना देर बाज़ियाब करण जो हुकुम ॾिनो वियो आहे। जिन पुलिस ऑफिसरनि जी कारकर्दगी सुठी नाहे उन्हनि खे तब्दील कयो वञे। वॾे वज़ीर IG सिंध खे इहा हिदायत कई आहे। वॾे वज़ीर घोटकी कंदकोट पुल ते कमु शुरू करण जी हिदायत कंदे चयो आहे त पुल ठही वेंदी त इलाइक़ो खुली वेंदो ऐं अमन अमान बहितर थींदो। जॾहिं त सिंध काबीना जे इजलास में ड्रग माफ़िया ख़िलाफ़ बि सख़्त ऑपरेशन करण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। ऑपरेशन एंटी नार्कोटिक्स कंट्रोल फोर्स सां गॾिजी कयो वेंदो। मुनशियात जे आदि माण्हुनि खे बहाली मर्कज़ मोकिलण जो बि फ़ैसिलो कयो वियो आहे। कराची में रेंजर्स जी मुक़ररी 6 महीना करण जो फ़ैसिलो थियो आहे। निगरान वॾे वज़ीर पारां IG पुलिस खे स्ट्रीट क्राइम ख़िलाफ़ फ़ैसिलाइतो ऑपरेशन करण जो हुकुम ॾिनो वियो आहे। अहम ख़बर खां के आगाह कई पिया। सिंध जे निगरान हुकूमत कचे में धाड़ियलनि ख़िलाफ़ पुलिस रेंजर्स जो फ़ौज सां गॾिजी ऑपरेशन जो फ़ैसिलो कयो आहे। निगरान वॾे वज़ीर जस्टिस रिटायर्ड मक़बूल बाकर पारां कचे में इंटरनेट सर्विस ख़त्म करण ऐं मुख़बिन खे बिना देर बाज़ियाब करण जो हुकुम ॾिनो आहे। जिन पुलिस ऑफिसरनि जी कारकर्दगी सुठी नाहे उन्हनि खे तब्दील कयो वञे। वॾे वज़ीर IG सिंध खे इहा हिदायत कई आहे। वॾे वज़ीर घोटकी कंदकोट पुल ते कमु शुरू करण जी हिदायत कंदे चयो आहे त पुल ठही वेंदी त इलाइक़ो खुली वेंदो ऐं अमन अमान जी सूरतहाल बहितर थी वेंदी। सिंध काबीना जे इजलास में ड्रग माफ़िया ख़िलाफ़ बि सख़्त ऑपरेशन करण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। ऑपरेशन एंटी नार्कोटिक्स कंट्रोल फोर्स सां गॾिजी कयो वेंदो। मुनशियात जे आदि माण्हुनि खे बहाली मर्कज़ मोकिलण जो बि फ़ैसिलो कयो वियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं। कराची में आवाज़ न्यूज़ जो चीफ रिपोर्टर गाज़ी झंडीर असां सां लाइन ते मौजूदु आहे। जी गाज़ी झंडीर, कहिड़ा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी बिल्कुलु। अॼु सिंध जी निगरान काबीना जो इजलास थियो आहे। सिंध जे निगरान वॾे वज़ीर जस्टिस रिटायर्ड मक़बूल बाकर जी सदारत हेठि अॼोके इजलास में ख़ासि तौर ते सिंध में अमन अमान जे बहस रहियो आहे। अॼु सिंध काबीना मंज़ूरी ॾिनी आहे कचे वारनि इलाइक़नि में पुलिस रेंजर्स पाक फौज जी मदद सां गॾियल ऑपरेशन जी अॼोके इजलास में IG सिंध पुलिस जे तरफ़ां ब्रीफिंग ॾिनी वई आहे। अमन अमान जे हवाले सां ॿुधायो वियो आहे त हलंदड़ साल दौरान सिंध जे कचे वारे इलाइक़े में 218 माण्हुनि खे अगवा कयो वियो हो, जंहिं मां 207 मुग़री बाज़ियाब कराया विया आहिनि। हिन वक़्तु 11 मुग़री कचे में बाक़ी बणियल आहे। सिंध पुलिस जे तरफ़ां जेका ब्रीफिंग ॾिनी वई आहे निगरान काबीना खे हुन ॿुधायो वियो आहे त 11 मुग़रियुनि मां 3 शहीद डिवीज़न सां ताल्लुक़ रखनि था, जॾहिं त 7 मुग़रियुनि जो ताल्लुक़ लाड़काने डिवीज़न सां आहे। हिकिड़ो मुग़री सखर डिवीज़न सां ताल्लुक़ रखे थो। अॼु ते सिंध काबीना जे इजलास में इहो ॿुधायो वियो आहे त मुग़रियुनि में ग़रीब लाशारी ज़िक्राबाद सां ताल्लुक़ रखंदड़ आहे, जॾहिं सागर कुमार जहिड़ी यासीन सां ताल्लुक़ रखे थो। उनखां अलावा कबीर ज़हीर गुलबार समेत शाहिद खे कश्मीर ज़िले मां अगवा कयो वियो आहे, जॾहिं त जब्बार चाचर खे सखर ज़िले मां अगवा करे कचे में बंदि कयो वियो आहे। उनखां अलावा सूमार खे कासिमाबाद वारे इलाइक़े मां, जॾहिं त फरहान ऐं शाहिद खे नज़र फिरोज़ ज़िले मां अगवा करे कचे में बाग़ी बणायो वियो आहे। अॼु निगरान वॾे वज़ीर जे तरफ़ां पुलिस खे हिदायत जारी कई वई आहे त समूरनि पुलिस जे ख़ानदाननि सां राब्ते में रहनि पुलिस जा आला अमलदार जेतिरो जल्द मुमकिन थी सघे मुग़रियुनि खे आज़ादु करायो वञे। कचे में जेका इंटरनेट वारी सहूलियत आहे उनखे बंदि कयो वञे। ठीकु आहे, अव्हांजी महिरबानी गाज़ी झंडीर अपडेट करण लाइ।